आमीन। या अल्लाह या अल्लाह जल्ल जलालहू ओ मुझा करीम रब अॼो को साईं बशीर अहमद जियो साहब जो ख़ैर इमाम हुसैन जो न्याज़ कयो अथऊं सबील कई अथऊं अॼो को बशीर साईं जो ख़ैर तनवीर अहमद जियो साईं जो ख़ैर ऐं सॼी काइनात में जन बि मोमिनन इमाम हुसैन जो न्याज़ कयो सबीलूं कयूं मजलिसूं कयूं अज़ादारियूं कयूं सभिनी जी ग़ुलामी इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना जो वास्तो थी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा आमीन। अल्लाह मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थिए साईं बशीर अहमद साईं के साईं जे बचड़नि खे जुमिले जेके बि असां दुआ जा हथ खयूं वेठा आहियूं असां सभिनी खे सिवाय ग़म हुसैन जे ॿियनि ग़मनि खां ॾुखनि खां तकलीफ़नि खां निजात ऐं पनाह अता फरमा आमीन। रब जेके बि जुमिले दुआ जा हथ खयूं वेठा आहियूं इमाम हुसैन जो वास्तो थी असां ते असांजे बचड़नि ते जेके बीमारियूं मुश्किलातूं आहिनि उहे सभु दूर फरमा आमीन। रब महबूब जी सारी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा आमीन। हर सुन्नी शिया